अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भलीकार मां है फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ़ हिकु ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। वज़ीर-आज़म एपेक्स कमेटी जे इजलास जी सदारत कंदो। वज़ीर आला बलूचिस्तान, वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिक्योरिटी अमलदार शरीक थींदा। इजलास में सूबे अंदर अमन अमान जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ईरान जो शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जो मड़ इराक खां ईरान पहुचायो वियो। तदफ़ीन अॼु मशहद में थींदी। आख़िरी रस्मुनि में शिरकत लाइ लखें माण्हू मशहद पहुची विया। पाकिस्तानी झंडा खणी आयल शहरी भी शामिल। करबला में शहीद आयतुल्लाह अली ख़ामनई जे जनाज़े नमाज़ में लखें सोग वारनि जी शिरकत। तेहरान में कुंभ में भी लखें माण्हुनि शहीद सुप्रीम लीडर जे जनाज़े नमाज़ में शिरकत कई। अमेरिका जा ॿी रात में ईरान मथां हमला, 4 शहरी शहीद। ख़ाबरू इदारे मूजिब अमरीकी हमले में अहवाज़ शहर में 3 शहरी शहीद ऐं केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। ईरान शहर एयरपोर्ट मथां अमरीकी हमले में हिकु ॼणो शहीद थी वियो। सरीक चारा बहार बंदर अब्बास कोनारक अबू मूसा ॿेट में धमाका। 2 रेलवे प्लेन खे भी निशानो बणायो वियो। चाबहार जे कुछ हिस्सनि में बिजली मुअत्तिल। अमरीकी फ़ौज दावा कई आहे त हमलनि में 90 फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वियो। हमलनि जो मक़सद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम, सामूंडी निगरानी, मीज़ाइल ऐं ड्रोन जी सलाहियत खे घटि करणु आहे। अमरीकी हमलनि खां पोइ ईरान जा जवाबी हमला पासदारनि ऐं इनक़लाब जो चवणु आहे त कुवैत ऐं बहरीन में अमरीकी फ़ौज जे 6 अॾनि खे निशानो बणायो वियो। अमेरिका ॿीहर हमला कया त रद्द अमल ख़िते में मौजूद अमेरिका जे ॿियनि अॾनि ताईं पखिड़िजी वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान हमलो कयो त 20 भेरा वधीक ताक़त सां जवाब ॾींदासीं ऐं ईरान जे हिट लिस्ट ते आहियां, थी सघे थो मारियो वञा। मीडिया सां ॻाल्हाईंदे ऐं पंहिंजे बयान में अमरीकी सदर चयो आहे त ईरान तरफ़ां सामूंडी जहाज़नि मथां हमलनि जे जवाब में ईरान मथां हमला कया विया। ईरान ताज़ो राब्तो कयो आहे, मुआहिदो करणु चाहे थो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाक़र कालिबाफ चयो आहे त अमेरिका हमलो कंदो त जवाब बि मिलंदो। दाबे, धमकी ऐं वाइदनि जी भनकड़ीअ जी क़ीमत अदा करणी पवंदी। अमेरिका खे ताज़ी अगराईअ जो जवाब ज़रूर ॾिनो वेंदो। पंहिंजे बयान में मोहम्मद बाक़र कालिबाफ चयो आहे त हुर्मुज़ वारो लंघ सिर्फ़ ईरानी इंतज़ामनि हेठि ई खुलंदो। अमरीकी धमकियूं हुर्मुज़ जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो न कंदियूं। सरदारी निज़ाम ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ उम्मे रुबाब चांडियो जो नौजवान सौट बिरादरी तकरार तां क़तल। मेहड़ वेझो ॻोठ ड्रिब कोड़ो चांडियो में धुरियुनि विच में हलंदड़ तकरार तां झेड़ो। फायरिंग में उम्मे रुबाब चांडियो जो सौट रियाज़ चांडियो मारिजी वियो। उम्मे रुबाब चांडियो चयो आहे त 3 क़त्ल में मुलविस जवाबदारनि संदसि सौट खे क़त्ल कयो आहे। कोट ग़ुलाम मोहम्मद वेझो नारी मुबैना तौर भोपे हथां ज़्यादतीअ बाद तशद्दुद करे क़त्ल। भेण मरणे। ॻोठ मीर अब्बास टालपुर में 15 वरनि जे प्रेमी ॻोल्हे जो भोपे जे घर मां लाश हथ। 17 वरनि जे धनी धीअ गोवर्धन सागे घर मां बेहोशीअ वारी हालत में हथ। वारसनि जो चवणु आहे त 2 भेनरुनि जी माउ गुम थी वई हुई। भोपे रामू न्याणियुनि खे माउ ॻोल्हे ॾियण बहाने पंहिंजे घर घुराए नशे वारो शरबत पीआरियो। शक आहे त जवाबदार हिकु नारीअ खे ज़्यादतीअ बाद तशद्दुद करे क़त्ल कयो आहे।